अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहब्ब लिल्लाह व अबग़ज़ लिल्लाह व अअता लिल्लाह व मनअ लिल्लाह फ़क़द इस्तक़मलल ईमान। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मोहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे ईमान जो कामिल थियणु। कहिड़ा उपाउ वरिता वञनि था त असांजो ईमान कामिल थी वञे। ईमान हिकिड़ी अहिड़ी नेमत आहे जो इन नेमत खां वधीक का ॿी का नेमत आहे ई कोन। ख़ुशकिस्मत आहे उहो माण्हू जेको हिन दुनिया मां रहलत करे थो वञे, गॾो गॾु ईमान पाण सां खणी थो वञे। लिहाज़ा असांखे कोशिशि करणु घुरिजे ऐं जाखोड़ ऐं जिद्दोजहद बि करणु घुरिजे त अहिड़ा अमाल कयूं था त असांजो ईमान सलामत रहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी हदीस मुबारका में फ़रमायो, ईमान खे हासिल करण जा 4 तरीक़ा, कामिल करण जा 4 तरीक़ा। नंबर 1, मन अहब्ब लिल्लाह, जेको अल्लाह जे करे मोहब्बत तो रखे। नंबर 2, व अबग़ज़ लिल्लाह, अल्लाह जे करे बुग़्ज़ रखे थो। नंबर 3, व अअता लिल्लाह, अल्लाह जे करे कुझु ॾिए थो। व मनअ लिल्लाह, नंबर 4, अल्लाह जे करे कुझु रोके थो। फ़क़द इस्तक़मलल ईमान, जे माण्हू खे इहे 4 सिफ़तूं हासिल थी थियूं वञनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो उनजो ईमान कामिल आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि, मन अहब्ब लिल्लाह, जेको अल्लाह जे करे मोहब्बत रखे। जंहिंसां बि मोहब्बत हुजे उहा अल्लाह जी ख़ातिर हुजे। माण्हू माल जे करे बि मोहब्बत रखंदा आहिनि, जाहो जलाल जे करे बि मोहब्बत रखंदा आहिनि, मनसब जे करे बि मोहब्बत रखंदा आहिनि, ॿियूं सिफ़ात जे करे बि मोहब्बत रखंदा आहिनि, शहवानी ऐं नफ़सानी ख़्वाहिशात जी तकमील जे लाइ बि माण्हू मोहब्बत रखंदा आहिनि। पर महबूब अल्लाह खे उहा मोहब्बत आहे जेका अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर मोहब्बत रखी वञे। न उहिदे वारी मोहब्बत अल्लाह खे महबूब आहे, न मालो दौलत वारी मोहब्बत अल्लाह खे महबूब आहे, न नफ़सानी ख़्वाहिशात वारी मोहब्बत अल्लाह खे महबूब आहे। अल्लाह खे उहा मोहब्बत महबूब आहे जेका मोहब्बत अल्लाह जी ख़ातिर कई वञे। हिकिड़े इंसान खे ॿिए इंसान सां, हिकिड़े भाउ खे ॿिए भाउ सां, हिकिड़े पाड़ेसिरी खे ॿिए पाड़ेसिरी सां, हिकिड़े ऑफ़िस वारे खे ॿिए ऑफ़िस वारे सां मोहब्बत हुजे त अल्लाह तबारक व तआला जी रज़ा जी ख़ातिर हुजे। उन जे लाइ कुझु उपाउ वठ बाद उहा मोहब्बत इंशाअल्लाह हासिल थींदी। नंबर 1, मोहब्बत कंदड़ जंहिंसां मोहब्बत कयूं था पिया उन खे पंहिंजे मथां तरजीह ॾिजे, फ़ोक़ियत ॾिजे। हिकिड़ी शइ जी मूंखे बि ज़रूरत आहे, हिकिड़ी शइ जी उनखे बि ज़रूरत आहे। मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो पाड़ेसिरी आहे, ज़रूरत मूंखे बि आहे, ज़रूरत उनखे बि आहे। मां पंहिंजी ज़रूरत खे दॿायां, सब्र कयां ऐं पंहिंजे तरफ़ां उनजी मदद करे छॾियां, उनखे तरजीह ॾियां, उनखे फ़ोक़ियत ॾियां। इहा मोहब्बत जी अलामत आहे, अल्लाह जी ख़ातिर मोहब्बत जी। नंबर 2, ज़रूरत जो पूरो करणु।
मूंखे त अलाह साईं ॾिनो आहे, हाणे ॿियो ज़रूरतमंद आहे, हाणे उन सां मूंखे मोहबत बि आहे, त उन जे लाइ मूंखे छा करणु घुरिजे, उन जी ज़रूरत खे पूरो करणु घुरिजे। असांजे माशरे जे अंदरि हज़ारे माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंखे 2 वक़्त इज़त वारी मानी मुयसरु न आहे। इन ज़रूरत खे पूरो करणु अलाह जी ख़ातिर कजे, इंशा अल्लाह अलाह साईं असांजे ईमान खे तकमील अता फ़रमाए। नंबर 3, कलिमा ख़ैर चवणु। मुसलमान भाउ सां, पाड़ेसिरी सां, दोस्त सां जंहिंसां अलाह जी ख़ातिर मोहब्बत आहे, उनखे कलिमा ख़ैर चवणु घुरिजे। गार गंद खां परहेज़ कजे, नफ़रतुनि वारे जुमलनि खां परहेज़ कजे, साड़ ऐं बुग़्ज़ ऐं हसद वारे जुमलनि खां परहेज़ कजे। अहिड़ा जुमला चवजनि जेके ख़ैर ते दलालत कनि, ख़ैर जी तरफ़ रहनुमाई कनि। इन जे करे कलाम मुक़द्दस में अल्लाह से फ़रमायो, क़ूलू लिन्नासि हुस्ना, माण्हुनि सां ॻाल्हायो त सुठो ॻाल्हायो, भलाई जो ॻाल्हायो, नफ़रतुनि वारो न ॻाल्हायो। नंबर 4, जंहिंसां मोहब्बत हुजे अलाह जी ख़ातिर, उन सां इज़हार बि करणु घुरिजे त मूंखे अव्हां सां मोहब्बत आहे अलाह जी ख़ातिर। जंहिं बि इंसान खे इंसान सां मोहब्बत हुजे, पाड़ेसिरी खे पाड़ेसिरी सां मोहब्बत हुजे, दोस्त सां भाउ सां मोहब्बत हुजे, त उन सां इज़हार बि कजे त मूंखे अलाह जी ख़ातिर तोसां मोहब्बत आहे। हदीस मुबारक में अचे थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने छा फरमायो, तव्हां हीअं चओ, इन्नी उहिब्बुक फिल्लाह, मूंखे तोसां अलाह जी ख़ातिर मोहब्बत आहे। वरी जंहिंखे इहो चयो वियो उहो जवाबु हीअं ॾे, अहब्बकल्लज़ी अहबब्तनी लहू, जंहिं ज़ात जे करे तूं मूंसां मोहब्बत करी थो, उहा ज़ात बि तोसां मोहब्बत फ़रमाए। जंहिंसां मोहब्बत हुजे अलाह जी ख़ातिर उन सां इज़हार बि करणु घुरिजे। नंबर 5, जंहिंसां मोहब्बत हुजे हिन जी ख़ताउनि खे माफ़ु करणु घुरिजे। दोस्ती में अक्सर ईअं थींदो आहे, घटि वधाई थी वेंदी आहे, अॻिते पोइते माण्हू थी वेंदो आहे। जेकॾहिं अलाह ख़ातिर मोहब्बत आहे त माण्हू उनखे माफ़ु कंदो, जेकॾहिं मनसब जे करे आहे, माल दौलत जे करे आहे, त पोइ माण्हू फिरी वेंदो। हिकिड़ो माण्हू ॿुधाए पियो, चए पियो मां हाजी अब्दुल वहाब साहब खे मूं ख़त लिखियो, मूंखे ड्यूटी वेठी रहे, हुन जवाब बि कोन ॾिनो मूंखे, और तबलीग जमात में वक़्तु लॻाए पियो इन नियत सां आहे त बसि हाणे मुंहिंजो थोरो राब्तो मथे वधे, तव्हां त मां ड्यूटी वठां, छो जो तबलीग जमात में वॾा माण्हू बि अचनि था पिया, मनसब वारा माण्हू बि अचनि था, माल दौलत वारा माण्हू बि अचनि था पिया, हिनखे को सुझो कोन्हे, सुझो हाजी साहब रहमतुल्लाह अलैह, उनखे ख़त लिखी, जवाब ई कोन आयुसि, नाराज़ थी वियो, तबलीग जो कमु ई छॾे ॾिनई। हाणे जेको कमु करे रहियो न तबलीग जो, इहो छा जे करे करे रहियो, मनसब जे करे, ड्यूटी जे करे, अलाह जे ख़ातिर कमु कोन कर। अलाह जी ख़ातिर मोहब्बत हुजे हा न त दरगुज़र करे छॾिया, न आयो ख़ैरात वारा, पर हुनजो हुयो लालच त मूंखे ड्यूटी मिले, इन करे कम में अॻिते पियो वधे। जॾहिं हुनखे जवाबु न मिलियो त उहो कमु ई छॾे ॾियो। इन करे जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे त हुनजी ख़ताउनि खां माण्हू दरगुज़र कंदो आहे। नंबर 6, जंहिंसां मोहब्बत हुजे उन सां तकल्लुफ़ बि न कजे। तकल्लुफ़ जो छा मतिलबु, जेकॾहिं उहो अचे थो पियो त जेका ताक़त आहे उन मुताबिक़ ख़िदमत कजे, ताक़त खां वधीक ख़िदमत न कजे, कर्ज़ु खणणो पए या माण्हू परेशानी में अचे, न, जेको मां हाज़िर हुजे बसि पेश करे छॾिजे, तकल्लुफ़ न कजे। या उनजी मदद करण जे लाइ पाण माण्हू सूद ते पैसा खणी छॾे या कर्ज़ु खणी छॾे ऐं परेशानी में अची पवे, न, ईअं न, तकल्लुफ़ न करणु घुरिजे। जेको हाल हुजे पहिरीं नाल हाज़िर कजे बसि। मौलाना तारिक जमील साहब जो मां हिकिड़ो बयानु पियो ॿुधो, फरमाए पियो त मां हिकिड़े जज वटि वियुसि, हुनखे दावत ॾियण जे लाइ असां वियासीं, त हुन असांजो इकराम कयो त मानी खणी आयो ऐं चटणी खणी आयो। चटणी ॿोड़ ॿोड़ कोन हुअसि,
मूं चयोमांसि त साईं ख़ैरु त आहे, तव्हां चटणी खणी आया। जो साईं खाइण जे लाइ असांजे घर में कुझु बि कोन्हे, चटणी सां असांजे ॿारनि बि खाधी आहे, तव्हांखे बि इहो था ॾियोसि। ईमानदार चचे तकल्लुफ़ न कजे। ईअं न हाणे वॾो बुज़ुर्ग अची वियो आहे त हाणे मां पंहिंजे कपिड़नि मां ई ॿाहिरि निकिरां ऐं तकलीफ़ में अचां, न जेको हाल हुजे साम्हूं पेश कजे बसि। असां शादियुनि जे अंदरि जेको तकल्लुफ़ कयूं था पिया, अहिड़ा माण्हू तव्हां ऐं असां ॾिठा हूंदा जेके सूद ते पैसा खणी करे ॿारनि जी शादियूं करनि था। बैंक मां कर्ज़ वठी करे ॿारनि जूं शादियूं कनि था पिया, ऐं शादियुनि ते 20-20 लख 40-40 लख 30-30 लख हिते कासमाबाद जा माण्हू ख़र्चु कनि था पिया। सिर्फ़ु इहो आहे माण्हुनि खे ख़बर पए त मूं कहिड़ी शादी कई। ख़बर पई छा थींदो? रत वधंदो तुंहिंजो, रिज़्क वधंदो तुंहिंजो, छा थींदो? कुझु ई कोन थींदो। जेकॾहिं माण्हू सादी शादी कंदो पोइ बि छा थींदो? कुझु कोन थींदो। माण्हू ईमान सलामत रहिजी वेंदो, बसि रियाकारी खां बची वेंदो, ॾेखाव खां बची वेंदो, तकल्लुफ़ खां बचणु घुरिजे। जेतिरी ताक़त हुजे उन मुताबिक़ माण्हू कमु करे। नंबर 7, जंहिंसां मुहबत हुजे अलाह जी ख़ातिर, उन जे लाइ दुआ ख़ैर बि माण्हू पर पुठ कंदो रहे। मुंहिंजो भाउ, मुंहिंजो पाड़ेसी आहे, मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो क्लास फेलो आहे, जॾहिं बि हथु खणे त उनजे लाइ बि दुआ कंदो रहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त हिकिड़ो भाउ ॿिए भाउ जे लाइ पर पुठ दुआ घुरे थो, अलाह से उन दुआ खे क़बूलियत अता फरमाए। जंहिंसां अलाह जी ख़ातिर मुहबत आहे, उन जे लाइ दुआ ख़ैर बि माण्हू कंदो रहे। नंबर 8, जंहिंसां अलाह जी ख़ातिर मुहबत आहे, उन सां वधीक तवक़ुआत बि मुंसलिक न कजनि। हाणे मूंखे हिकिड़े माण्हू सां अलाह जी ख़ातिर मुहबत आई, मूंखे ड्यूटी वठी ॾींदो, वधीक तवक़ुआत न रखिजे। बसि मुहबत जी हद ताईं रहिजे, वधीक उमेदूं न रखणु घुरिजे। जेकॾहिं माण्हू वधीक उमेदूं रखंदो ऐं कमु न थियो त मायूसी थींदी, परेशान थींदो। तव्हां असां केतिरा ई माण्हू ॾिठा आहिनि जेके चवंदा आहिनि मूं हुन जे लाइ हीअ कयो, हीअ कयो, हीअ कयो, हीअ कयो, हुन मुंहिंजो हेतिरो कमु कोन कयो। बाबा हुन में उमेदूं एतिरियूं न रखणु घुरिजे। जंहिंसां मुहबत हुजे अलाह जी ख़ातिर, उनखां वधीक तवक़ुआत न रखणु घुरिजनि। अलाए घणियूं नफ़रतूं जेके पैदा थियनि थियूं पियूं, उहे वधीक तवक़ुआत जे करे थियनि थियूं पियूं। अहिड़ा बि असां दोस्त ॾिठासीं, नौजवान ॾिठासीं जेके चवंदा आहिनि त मूंखे पंहिंजे भाउ में उमेदु कोन्हे, हिन दोस्त में उमेदु आहे। भाउ में तवक़ो कोन्हे, हिन दोस्त में तवक़ो आहे। ऐं भाउ खे छॾे ॾिनई दोस्त जे करे, वरी दोस्त बि उनजी उमेदुनि ते पूरो न लथो त हाणे भाउ बि वियो, दोस्त बि वियो। पोइ चवंदो न न न केरु कंहिंजो कोन्हे। पोइ अहिड़ा माण्हू तव्हां ॾिठा हूंदा, ज़माना किसी का बि नहीं है, ज़माना बेवफ़ा है, ज़माना गद्दार है, वरी रिक्शा जे पोयां लिखंदा पिया। उमेदूं एतिरियूं रखजनि ई न ॿिए में, जो सुभाणे उहो उमेदुनि ते न लहे त वरी मायूसी थिए। जेके उमेदूं रखणियूं आहिनि पंहिंजे रब करीम में उमेदूं रखिजे, बसि उहो ई असांजी उमेदुनि खे पूरो करे सघे थो। इंसान में किथे आहे ताक़त? नंबर 8, जंहिंसां अलाह जी ख़ातिर मुहबत हुजे त उन खां वधीक तवक़ुआत न रखणु घुरिजे। नंबर 9, जंहिंसां अलाह जी ख़ातिर मुहबत हुजे, जेकॾहिं उहो गुज़ारे वञे त उनजे पसमानदगान सां हुस्न सलूक सां पेश अचिजे, उन सां ख़ैर ख़्वाही जो जज़्बो रहंदो हुजे। कॾहिं कॾहिं उनजे ॿारनि खे तोहफ़ो ॾेई छॾिजे, उन सां मिलणु वञिजे, उन सां अलेक सलेक रखिजे, उनखे दुआऊं ॾिजे, उन सां कलम ख़ैर चइजे। जंहिंसां मुहबत हुजे उनजे पसमानदगान सां हुस्न सलूक सां पेश अचिजे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जेकॾहिं ईमान कामिल करणो आहे त नंबर 1 अल्लाह जी ख़ातिर मुहबत हुजणु घुरिजे। नंबर 2 वअबग़ज़ लिल्लाह, अल्लाह जी ख़ातिर बुग़्ज़ रखणु घुरिजे। नफ़रत बि रखणी आहे त अल्लाह जी ख़ातिर रखणी आहे। छा मतिलबु? हिकिड़ो माण्हू नाजाइज़ी थो करे त उन सां जेका नफ़रत रखिजे त अल्लाह जी ख़ातिर रखिजे।
इन करे न तो मूंसां ज़ुल्म करे थो, इन करे मूंखे हुन सां नफ़रत आहे। न, या हिकिड़ो ज़ालिम ॿिए माण्हू सां नाजाइज़ी करे थो त हाणे हुनजी मुंहिंजे दिलि में हुनजे लाइ बुग़्ज़ पैदा थींदो, त उहो बुग़्ज़ जेको हुजे उहो अलाह जी ख़ातिर हुजे। त हीउ नाजाइज़ कमु करे रहियो आहे, लिहाज़ा हिन सां बुग़्ज़ रखणु। बुग़्ज़ बि कंहिंसां रखिजे त अलाह जी ख़ातिर रखिजे। शरीयत मुतहरा फरमाए थी 4 माण्हुनि सां बुग़्ज़ रखो, नफ़रत रखो। नंबर 1 काफ़र सां नफ़रत रखणी आहे असांखे, पर अच्छा नफ़रत कहिड़े हद ताईं हुजे? इन हद ताईं त अल्लाह जो दुश्मन आहे। काफ़र सां लेन देन जी इजाज़त आहे, कारोबार जी इजाज़त आहे, हुस्न सुलूक जी इजाज़त आहे, कलमा ख़ैर हुनखे चवण जी इजाज़त आहे, हुनखां पंहिंजे ते वेझो कजे था त इस्लाम क़बूल करे, इन जी इजाज़त आहे। ईअं न त एतिरो वेझो कजे जेतिरो मोमिन खे वेझो कबो आहे, एतिरो वेझो कंदो त उन जे ई मज़हब में न हलियो वञे, एतिरो वेझो न कजे। इन करे ॿाहिरि मुल्कनि में माण्हू ॿाहिरनि मुल्कनि जे माण्हुनि जी मोहबत में अहिड़ा गिरफ़्तार थी वेंदा आहिनि जो बजाए अस्सलाम वालेकुम जे उनखे राम राम बि चवंदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि ॾाढो भलो माण्हू आहे, शरीफ़ माण्हू आहे, हुस्न इख़लाक़ अहिड़ो आला अथसि, अहिड़ो आला अथसि जो बसि वञी थिया। ख़ैर मुसलमाननि में अहिड़ो हुस्न इख़लाक़ आहे ई कोन। पोइ हुनजी मोहबत में गिरफ़्तार थी करे जीअं हू चवंदो तीअं करणु शुरू कंदो। ऐं पोइ चवंदा आहिनि असांखे मुसलमान सॾाइण ते शर्म अचे थी पई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो अथई, इन कलमे जे करे हुनखे ख़ुशि थियणु घुरिजे, फ़ख़्रु करणु घुरिजे। चवंदा आहिनि न मुसलमान सॾाईंदे मूंखे शर्म थी अचे। ग़लति कमु आहे। ग़ैर मुस्लिम सां नफ़रत रखणी आहे इन दर्जे में तो अल्लाह जो दुश्मन बसि। बाक़ी पाड़ेसिरी आहे त हुस्न सुलूक कबो, दुकान ते अचे थो या मां हुन जी दुकान ते वञा थो त कलमा ख़ैर सां पेश अचिबो। नफ़रत इन जी इहा न हुजे जीअं इंडिया वारा मुसलमाननि सां नफ़रत कनि था पिया, जिते मुसलमान मिली वियो मोचड़ा हणोसि, ऐं वरी पाकिस्तान में को ग़ैर मुस्लिम मिली वियो त हुनखे मोचड़ा। न न न न, इहो ग़लति आहे। नफ़रत इन हद ताईं हुजे त बसि अलाह जो दुश्मन आहे। हुनखां मशवरो न आहे करिणो, हुन सां रिश्तो न आहे करिणो, हुनजे ख़ुशी जे में शरीक न आहे थियणो, हुनजी ईदुनि में शरीक न आहे थियणो। इन जी इस्लाम इजाज़त नथो रहे। नंबर 2 ज़ालिम सां बि बुग़्ज़ रखणो आहे, जेको ज़ुल्म करे थो पियो, पर अलाह जी ख़ातिर रखणो, नफ़्सानी ख़्वाहिशात जे करे न रखणो। नंबर 3 फ़ासिक़ फ़ाजिर सां बि नफ़रत रखणी आहे, जेको खुलम खुला गुनाह करे थो पियो, उन सां बि नफ़रत रखणी आहे, पर अलाह जी ख़ातिर, नफ़्सानी ख़्वाहिशात जे करे न। नंबर 4 बिदती, जेको दीन में वाधारो करे थो पियो, इन सां बि नफ़रत रखणी आहे, पर अलाह जी ख़ातिर। वो दीन जो दुश्मन आहे, इस्लाम में वाधारो करे थो पियो, शरीयत मुतहरा में वाधारो करे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दीन ॾिनो उन दीन खे हू कामिल नथो सम्झे, पंहिंजी तरफ़ां वाधारो करे थो पियो, इन करे हिन सां नफ़रत रखणी आहे। 4 क़िस्मनि जा माण्हू आहिनि जिन सां नफ़रत रखण जो शरीयत इजाज़त ॾिए थी, पर नफ़रत बि इन हद ताईं, हद खां वधीक लंघबो न, त हुन सां विढ़जे या माण्हुनि खे वरगलाइजे या भड़काइजे त हुन सां विढ़ो, इहो न। नंबर 3 उहा आता लिल्लाह, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ईमान कामिल करिणो अथव त कंहिंखे बि कुझु शइ ॾियो त अलाह जी ख़ातिर ॾियो। अलाह जी ख़ातिर ॾींदो माण्हू त सुभाणे उन ॻाल्हि खे विसारे छॾींदो, पर जेकॾहिं ख़्वाहिशात जे करे ॾींदो, कंहिं मफ़ाद जे करे ॾींदो त हुन ॻाल्हि खे विसारींदो कोन, यादि रखंदो दिमाग़ में। इहा ई वजह आहे जो कई दोस्त चवंदा आहिनि त मूं हुन सां हीअ भलाई कई, हीअ भलाई कई, हीअ भलाई कई, हुन मूंखे छा ॾिनो? इहा जेका हुन भलाई कई उन अलाह जी ख़ातिर कोन कई, हिन मफ़ाद जे करे कई। हिकिड़े आलिम सगोरे ऐलान कयो मस्जिद में, त फलाणो रफ़ाई कमु थिए पियो थो, ईमान वारो हिन में हिसो विझो। हिकिड़ो नेक माण्हू अबू उमर नुजैर रहमतुल्लाह अलैह आयो, अची करे 2 लख दिरहम उन आलिम खे ॾिनी, सैन ख़ैर जे कम में मुंहिंजा पैसा विझो। बादशाह वक़्तु चयो हुयो आलिम साहब खे, हीउ फलाणो ख़ैर जो कमु हले थो पियो, इन में तव्हां हिसो विझो। आलिम साहब खे फरमायो तव्हां माण्हुनि खे तरग़ीब ॾियो त हिन में हिसो विझनि। उन हिसो विझण जे लाइ आलिम साहब ऐलान कयो त हिकिड़ो माण्हू लिखी आयो, अबू उमर नुजैर रहमतुल्लाह अलैह आयो ऐं अची करे 2 लख दिरहम अची करे ॾिनई, साईं महिरबानी कयो मुंहिंजा वठो क़बूल कयो।
ख़ैर जे कम में विझ। वरी असर नमाज़ ते मुल सां वरी उथी बीठो। अदा पंहिंजे बादशाह ऐलान कयो आहे ही फलाणो कमु ख़ैर जो थिए थो पियो, रोड ठहे थो या पुल ठहे थी, ख़ैर रफ़ाई कमु थिए थो पियो, ईमान वारो हिन में हिसो विझो, अलाह साईं तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾींदो। त अबू उमर नुजैर बि 2 लख दिरहम ॾिना आहिनि। मौलवी साहब ॻाल्हि कंदे कंदे इहे लफ़्ज़ निकिरेसि, अबू उमर नुजैर बि 2 लख दिरहम ॾिना आहिनि, तव्हां बि हिमत कयो, कुझु हिसो विझो, त उथी बीह रहियो। अबू उमर नुजैर उथी बीह रहियो। साईं मूं पैसा ॾिना त हा तकड़ कयमि, अम्मा खां पुछियो ई कोन हो, महिरबानी कर पैसा वापसि ॾे, अम्मा खां पुछा इजाज़त वठां पोइ तव्हांखे ॾिस। सभिनि जे साम्हूं जो ॻाल्हि थी त पैसा मोटाइणा पिया। वरी माण्हू अचनि पिया, चंदो ॾियनि पिया, ॾींदा विया, फ़ारिग़ थी विया सभु, हर कोई घर हलियो वियो। अबू उमर नुजैर मस्जिद मां निकिरी करे घर हलियो वियो, ॾिठई मस्जिद ख़ाली थी वई, वरी वापसि आयो। साईं माज़रत, मां माफ़ी थो घुरां, पर तव्हां मुंहिंजो नालो न खणो। जे अलाह जी ख़ातिर ॾिनो अथमि, बसि उनखे ख़बर हुजे, तव्हांखे ख़बर हुजे, बसि उन जे ख़ातिर ॾिनो आहे, माण्हुनि खे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। असां जेसि ताईं मस्जिद में कमु हलंदो तेसि ताईं असां ऐलान कंदा रहंदासीं त भाउ फलाणे माण्हू हेतिरा पैसा ॾिना आहिनि, उनजी रीस ते असां ॾींदासीं। हुन 10,000 ॾिना आहिनि, मूंखे 15,000 ॾियणा, हुन 15,000 ॾिना, मूंखे 20,000 ॾियणा आहिनि। मस्जिदुनि में ऐलान था ॿुधाऊं था खोड़, हा फलाणे पैसा मोकिलिया, माशाल्लाह माशाल्लाह, 27 जो रमज़ान जो ख़त्मुल मुबारक जो मौक़ो आहे, फलाणे 5,000 मोकिलिया आहिनि, फलाणे 2,000 मोकिलिया आहिनि, तव्हां बि मोकिलियो, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ग़लति कमु आहे। कंहिंखे कुझु ॾिजे त बि अलाह जी ख़ातिर। साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु ताला अन्हु मदाइन खे जॾहिं फ़तह कयो हुयो त मदाइन जे इलाइक़े खे फ़तह जिन में थी वियो त हाणे फरमायो जंहिं मुसलमान वटि माल गनीमत आहे खणी अचे। मदाइन जे इलाइक़े वारनि जो जेको सामान हथ आयो मुसलमान उहो खणी अचो। ईंदा पिया वञनि, जंहिं वटि जेको हुयो उहो ॾींदो पियो वञे। हिकिड़ो माण्हू आयो, हुनखे नक़ाब पातल हुजेसि, उन चयो साईं मूं वटि बि माल गनीमत आहे, चादर में वेड़ियल हुउसि, तव्हांखे ॾियां थो। उहो खोलियो ई त उन वक़्तु मदाइन जो जेको बादशाह हो, उन बादशाह खे हिन नौजवान क़तल कयो, उनजो मथे जो जेको ताज हुयो न उहो हुयो, उहो खणी करे अॻियां रखियो। ताज में बहितरीन हीरा ऐं जवाहरात लॻल हूंदा आहिनि, जेकॾहिं लिकेर करे खणी वञे हा ऐं सॼी ज़िंदगी हिकिड़ो हीरो कढी विकिणे हा त पोइ हुनजी ज़िंदगी जे लाइ काफ़ी थी वञे, पर हुन ईअं न कयो, आहिस्ता अची करे ॾेई छॾियो। साद बिन अबी वक़ास, हाणे उहो जीअं फिरियो त साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, नौजवान तुंहिंजो नालो छा आहे? उन नौजवान चयो साईं जे अलाह जी ख़ातिर मूं तव्हांखे ॾिनो आहे, उन अलाह खे मुंहिंजे नाले जी बि ख़बर आहे ऐं मुंहिंजे वालिद जी नाले जी बि ख़बर आहे। चुप करे वरी हज़ारनि जो मजमो उन में वञी करे गुम थी वियो। जेके कुझु ॾिजे मुसलमान भाउ खे, ईमान वारे खे, त अलाह जी ख़ातिर ॾिजे। जेकॾहिं माण्हू एहसान जतलाईंदो या ईज़ा ॾींदो कुझु ॾेई करे, अलाह साईं कलाम मुक़द्दस में फरमायो उनजे इन नेकी खे असां बर्बाद करे छॾींदासीं। ला तुब्तिलू सदक़ातिकुम बिलमन्नि वल अज़ा, अलाह साईं फरमायो पंहिंजे सदकनि खे तकलीफ़ ॾेई करे, एहसान जतलाए करे बातिल न कयो, ख़राब न कयो। ॾियो त विसारे छॾियो, बसि अलाह जी ख़ातिर ॾिनो, गुम। नंबर 1 ईमान कामिल करण जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अहब्ब लिल्लाह, कंहिंसां मोहब्बत हुजे त अलाह जी ख़ातिर, व अबग़ज़ लिल्लाह नफ़रत हुजे त अलाह जी ख़ातिर, व अता लिल्लाह कंहिंखे कुझु ॾिजे त अलाह जी ख़ातिर, व मना लिल्लाह कंहिंखां कुझु रोकिजे त बि अलाह जी ख़ातिर, फ़क़द इस्तकमल ईमान, उन माण्हू जो ईमान कामिल थी वेंदो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन वटि माल गनीमत में सामान आयो, के इलाइक़ो फ़तह थियो त माल गनीमत में सामान आयो। अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जी अहलिया मोहतरमा आई ऐं उन फरमायो त जेकी ख़ुशबू आहिनि इहा तव्हां मूंखे ॾियो, औरतुनि में मां विरहायां थी। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो न, इहा तव्हां विरहाईंदव त इन जी ख़ुशबू तव्हांखे ईंदी या न ईंदी? फरमायो ईंदी। अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु फरमायो मां चाहियां थो त मुंहिंजे घर वारा माल गनीमत मां एतिरो बि फ़ाइदो न खणनि, बसि ग़रीबनि जी अमानत उनखे पुॼाइणो असांखे।
सिर्फ़ु इन जे लाइ मना करे छॾियऊं त इन जी ख़ुशबू जेसि ताईं तव्हां विराईंदो पियो इन जी ख़ुशबू तव्हां ॾे ईंदी पई, बसि न ॾियणो। जेका कुझु रोकजे त बि अलाह जे ख़ातिर रोकजे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन जन हिकु दफ़े हुकूमत जो कमु करे रहिया, कुझु लिखी रहिया, राति जो वक़्तु हुयो, ॾीओ ॿारे रहिया। ॾीए में जेको तेल हुयो उहो माल गनीमत जो, बैतुल माल जो तेल हुयो, पंहिंजो ज़ाती तेल कोन हो। ऐं कमु हुकूमत जो करे रहिया, इन करे हुनखे ॿारियो न कमु कनि पिया। एतिरे में दर खड़कियो, दरवाज़े ते विया त दरवाज़े ते सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन बीठा अचनि। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला ने फरमायो, तव्हां पंहिंजे कम जे लाइ आया हो या को हुकूमती कमु आहे उन जे लाइ आया हो? तो मुशाविर सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अली रज़ी अल्लाह जो न उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह जो मुशाविर हुयो, मुशावरत करण वारो। अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला फरमायो, बसि ज़ाती कचहरी करण जे लाइ आहियां। फरमायो छो? वेठा ऐं ॾीए खे विसाणे छॾियो। अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला ने जन फरमायो त महिमान ईंदो आहे साईं, ॾीआ ॿारबा आहिनि, ॾीआ विसाणबा न आहिनि। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला ने जन फरमायो, ॾीए जे अंदरि तेल जेको आहे उहो बैतुल माल जो आहे, हुकूमती कमु मां कंदुसि त ॾीओ ॿारींदुसि, मां ज़ाती कम जे लाइ ॾीए खे कोन थो ॿारे सघां। उहा मना लिल्लाह, कंहिंखां का शइ रोकजे त बि अल्लाह जे ख़ातिर रोकजे। फ़क़द इस्तकमल ईमान, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, अहिड़े माण्हू जो ईमान कामिल थी वेंदो। अल्लाह जी ख़ातिर मोहब्बत, अल्लाह जी ख़ातिर दुश्मनी रखण जी केॾी वॾी सआदत आहे। हदीस मुबारका, इन अब्दन यती यौमल क़यामत बिकसीरि सलातिन व सियामिन व हज्जिन व सदक़तिन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, क़यामत जे ॾींहुं अल्लाह जो बानो हिकिड़ो हाज़िर थींदो, घणेई निमाज़ूं हूंदसि, रोज़ा हूंदसि, हज हूंदसि, ख़ैरात और सदक़ात हूंदसि। वतुशहिदुल मलाइकतु बिज़ालिक, ऐं फ़रिश्ता बि गवाही ॾींदा, अल्लाह इन जा वाक़ई में एॾा रोज़ा आहिनि, एॾियूं सदका आहिनि, उन जा हज आहिनि, उन जी नमाज़ूं आहिनि, नफ़िली हज आहिनि, नफ़िली नमाज़ूं, नफ़िली सदकात, नफ़िली रोज़ा घणा हूंदसि। फ़रिश्ता बि गवाही ॾींदा हिन जी। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल, अल्लाह से फरमाईंदो, उन्ज़ुरू हल वल्लानी वलियन औ आद ली अदुवन, ॾिसो त सही इन जे नाम आमाल में के मुंहिंजे बाने सां मोहब्बत रखी मुंहिंजे ख़ातिर, या के मुंहिंजे दुश्मन सां नफ़रत रखी मुंहिंजे ख़ातिर। ॾिसो त आहेसि, जॾहिं ॾिठो वेंदो हा आहे, अल्लाह साईं फरमाईंदो इन जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो आहे। जॾहिं ॾिठो वेंदो न आहे, अल्लाह साईं फरमाईंदो इन जे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो आहे। मन अहब्ब लिल्लाह, जे अल्लाह जे करे मोहब्बत रखी, अबग़ज़ लिल्लाह, अल्लाह जे करे नफ़रत रखी, व अअता लिल्लाह, अल्लाह जे करे कुझु ॾिनई, व मना लिल्लाह, अल्लाह जे करे कुझु रोकियई, फ़क़द इस्तकमल ईमान, उन माण्हू जो ईमान कामिल आहे। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ईमान जी ज़िंदगी, ईमान ते मौत नसीब फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।